कम्युनिज़म। हिन नज़रिए मुताबिक़ मुल्क जी तरक़ी ऐं तमीर जो समूरो मदार इक़्तिसादी जोड़जक ते रहे थो। उन नज़रिए हेठि पैदावार जी जुमली ज़रियनि, उन जी विरासत जे ज़रियनि ऐं मटासटा जे ज़रियनि, मसलन पैसे वग़ैरह ते हुकूमत जो कब्ज़ो रहणो आहे त जीअं उन्हनि खे आम माण्हुनि जे फ़ाइदे लाइ इस्तेमाल में आणे सघिजे। हिन नज़रिए मुताबिक़ क़ौमी मफ़ाद खे शख़्सी ऐं तबक़ाती मफ़ादी तरजीह ॾिनी वञे थी। हर ॻाल्हि खे तारीख़ी इर्तिक़ा जी कसोटीअ ते परखियो वञे थो। उन ई नज़रिए जो बुनियादु मटेरियलिज़म मादा परस्ती जे फ़लसफ़े ते ॿधलु आहे। पहिरीं माभारी लड़ाई खां पोइ वॾे पैमाने ते उन ई नज़रिए जो तजुर्बो रूस सोवियत यूनियन में थियणु लॻो। इब्तिदाई में उन्हनि खे सरमाएदारी ऐं साम्राजी ताक़तनि जी मुख़ालिफ़त करे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पियो, लेकिन जल्द ई हिननि पाण खे संभाले वरितो ऐं प्लेनिंग रथा मुताबिक़ तरक़ी करणु लॻा। हिन जी सियासी पॉलिसी साम्राजियनि ऐं सरमाएदारनि जे ख़िलाफ़ हुई। उन करे कमज़ोर ऐं ग़ुलाम क़ौमुनि खे उन्हनि खां सहारो मिलणु लॻो। हिन जो सियासी निज़ाम हिकु पार्टीअ जी हुक्मरानी वारो हुअण करे वतन जमायती ज़ाब्ते खे वॾी अहमियत ॾिनी थी वई। वतन जमायत जे मफ़ाद ऐं फ़र्द जे मफ़ाद खे क़ुर्बान थियणो हो। उन ई यकतरफ़ी ऐं हिकरंगी हालात खे अमल में आणण लाइ खेनि घणनि माली मुश्किलातुनि ऐं खून ख़राबियुनि मां गुज़रणो पियो ऐं जल्द तरक़ीअ लाइ खेनि तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पियूं। लेकिन आहिस्ते आहिस्ते संदून अवाम जी तरक़ी ॾिसी उहो अक़ीदो दुनिया में ज़ोरदार वाव वांगुरु चौधारी पखिड़जणु लॻो।